इमामुल अंबिया सां न ॾिठे पिया साईं जन जे शहर मदीनतुल मुनव्वरा ते असांखे मदीनो ॾेखारींदो मौला। अक्सर करे ॻाइण वारा ठहण वारा मदीनतुल मुनव्वरा जो घणो बयान कंदा आहिनि। कॾहिं कॾहिं दोस्त इहो बि सुवाल कंदा आहिनि छो उन जे लाइ बि मुख़्तलिफ़ रिवायत में ईंदो आहे त साईं जन जॾहिं मके पाक खे छॾे मदीनतुल मुनव्वर हिजरत करण जे लाइ निकिता साईं जन मके पाक खां ॿाहिरि निकिरी मके पाक ॾे निहारनि बि पिया। साईं जन जे अखियुनि मुबारकनि में पाणी बैतुल्लाह ॾे निहारनि पिया। अल्लाह खां दुआ घुरियो त मुंहिंजा रब जेको ज़मीन जे तख़्ते ते मां मुहम्मद करीम खे प्यारो शहर हुयो मको पाक अॼु मां तुंहिंजे चवण ते उहो पंहिंजो प्यारो शहर छॾियो थो वञा। मुंहिंजा रब हाणे तूं मूंसां महिरबानी कर जेको ज़मीन जे तख़्ते ते तोखे प्यारो शहर आहे मूंखे ओॾे मोकिल। इमामुल अंबिया मदीनतुल मुनव्वरा विया तॾहिं बुज़ुर्गनि फरमायो आहे त मदीने जी निस्बत मामूली न आहे। इएं जीअं हरम मक्का मुकरम तीअं हरम मदीनतुल मुनव्वर जीअं हितां जे शइ जो अदब एतिराम तीअं मदीनतुल मुनव्वरा जे शयुनि जो एतिराम जीअं हितां जे कंहिं शइ खे घटि नज़र सां न ॾिसबो तीअं होड़ो जे शइ खे घटि नज़र सां न ॾिसबो। तॾहिं बुज़ुर्गनि लिखियो आहे त जंहिं चयो त मदीनतुल मुनव्वरा जी आबहवा मूंखे पसंदि न आई इहो माण्हू ॿीहर कलमो पढ़े छो त महबूब जे प्यारे शहर जी हुन तौहीन कई आहे। कंहिं चयो त मूंखे ॾही न वणी इहो ॿीहर कलमो पढ़े त मुस्तफ़ा जे प्यारे शहर जी अलाह जेको चूंडे करे मुस्तफ़ा खे मोकिलियो एॾो प्यारो जो वरी इमामुल अंबिया मके पाक खे फतह करनि था त हाणे वरी मके पाक में नथा रहनि वरी बि मदीनतुल मुनव्वरा तां क़यामत ताईं मुस्तफ़ा मदीने पाक खे तरजीह ॾिनी। इन जे करे बुज़ुर्गनि लिखियो त मदीने जो शान में मामूली न ॿी रिवायत में ईअं थींदो आहे त साईं जन मदीने पाक में दुआ घुरी त मुंहिंजा रब जे मुंहिंजे ॾाॾे इब्राहिम खलील मक्कतुल मुकर्रम मके पाक ऐं मके वारनि जे लाइ रहमत ऐं बरकत जी दुआ घुरी मुंहिंजा रब अॼु मां तुंहिंजो मुहम्मद बानो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अॼु मां तुंहिंजो बानो मदीने में बि मदीने ऐं मदीने वारनि जे लाइ ओड़ी डबल दुआ थो घुरां जेॾी इब्राहिम खलील मके पाक वारनि जे लाइ मके पाक जे लाइ घुरी मां बानो तुंहिंजो मदीने ऐं मदीने वारनि जे लाइ ओड़ी दुआ पर डबल दुआ तंहिंजे करे मदीने जो शान बि निरालो। शाइर इस्लाम मदीने जे तॾहिं बुज़ुर्गनि चयो आहे त दुनिया में सॼी काइनात में वधि में वधि मोमिन जो लज़्ज़त वारो मौत उहो मदीने पाक हिकिड़ी रिवायत में ईअं बि ईंदो आहे त इमामुल अंबिया साईं जन रोज़े अतर मां पहिरियां सभ खां इमामुल अंबिया उथंदा साईं जन हेॾे निहारींदा त पोइ अबू बकर उमर साईं उथंदा साईं जन निहारींदा त पोइ जन्नतुल बक़ीअ वारा उथंदा ईअं पोइ काइनात जी क़ब्रिस्तान फाटी पवंदा क़ब्रियूं माण्हू निकिरंदा पर शुरूआत ईअं बि रिवायत में ईंदो आहे त अल्लाह तबारक व तआला किन घणा लिखिया किन पर हिकिड़ी रिवायत ईअं बि आहे त 60,000 माण्हू अल्लाह तबारक व तआला जन्नतुल बक़ीअ वारनि मां कढंदो फरमाईंदो त तव्हांखे ईमान सां मौत मदीने जो थियो महबूब जे पाड़े जे में दफ़न थियो तंहिंजे करे इहो मां पंहिंजे महबूब जो इकराम थो कयां बग़ैर हिसाब किताब 60,000 माण्हू जन्नत ॾे हलिया वञनि जन्नतुल बक़ीअ वाक़ियो आहे। मदीने पाक जी वॾी फज़ीलत शाइर इस्लाम अक्सर करे मदीने पाक जो ज़िक्र तॾहिं कंदा छा चई असांखे मदीनो ॾेखारींदो मौला असांखे मदीनो ॾेखारींदो मौला असांजे दिलनि खे अलाह असांजे दिलनि खे बेठारींदो मौला हा ठारींदो मौला असांखे मदीनो ॾेखारींदो मौला असांखे मदीनो ॾेखारींदो मौला शिफ़ा वारो पाणी आहे आबे ज़मज़म शिफ़ा वारो पाणी शिफ़ा वारो पाणी आहे आबे ज़मज़म उम्मीद आहे ठवते अला उम्मीद आहे ठवते पियारींदो मौला असांखे मदीनो ॾेखारींदो मौला असांखे मदीनो ॾेखारींदो मौला असांजे दिलनि खे बेठारींदो मौला हा ठारींदो मौला असांखे मदीनो ॾेखारींदो मौला छटनि हेठां वेही ज़ियारत कंदासीं
छटन हेठां वेही छटन हेठां वेही ज़ियारत कंदासीं छटन हेठां वेही ज़ियारत कंदासीं असांजे अंदर खे अल्लाह असांजे अंदर खे उजारींदो मौला असांखे मदीनो ॾेखारींदो मौला असांजे दिलनि खे बेठारींदो मौला ठारींदो मौला असांखे मदीनो ॾेखारींदो मौला असांखे मदीनो ॾेखारींदो मौला